उदेरोलाल गवर्नमेंट हाई स्कूल में गुज़रियल ॾींहुं शागिर्दियाणी आसत दायरी खे बेदख़ल करण बाद स्कूल जी बास मास्तरियाणियुनि पारां हेड मास्तरियाणी ऐं संदसि पटेवाली मथां हमिलो कयो वियो आहे। हाथापाई दौरान हेड मास्तरियाणी मूमल मेमण ज़ख़्मी थी पई, जॾहिं त पटेवाली जा कपड़ा फाटी पिया। हेड मास्तरियाणी मूमल मेमण मूजिबि गैरहाज़िर रहंदड़ मास्तरियाणियुनि खे एक्सप्लेनेशन जारी करण तां बाअसर मास्तरियाणी शाहिदा शाह, मरियम बानू ऐं आमना पारस ऑफिस में दाख़िल थी मूं मथां हमिलो करे ॾिनो। जॾहिं त गुज़रियल ॾींहुं DEO ऐं PEO मटियारी इंक्वायरी लाइ आया, जिन घोसड़ू मास्तरियाणियुनि जी हिमायत कंदे शागिर्दियाणी आसत दायरी खे बेदख़ल करण वारे मामले ते को बि नोटिस न वरितो, जंहिं ते अॼु स्कूल में 62 टिनि मास्तरियाणियुनि मूं मथां हमिलो कयो आहे, जॾहिं त पुलिस अमलदारनि पारां वाक़िए जो केस दाख़िल न कयो वियो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में ॿिए ॾींहुं बि चौमासी बरसाति जारी आहे। गुज़रियल ॾींहं खां शुरू थियल बारिश वक़्फ़े सां मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हलंदड़ आहे। बारिश सबबि केतिरा ई हेठाहीं वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया, जॾहिं त शहर समेत ॿाहिराड़ी वारे इलाइक़नि में इंतिज़ामिया पारां अदम दिलचस्पी सबबि बरसाती पाणी बीहजी वियो। हैदराबाद, मटियारी, न्यू सईदाबाद, जामशोरो, दादू, सन, मांजंद, कराची, ठठो, सिजावल समेत ॿियनि इलाइक़नि में बरसाति जारी आहे, जॾहिं त बरसाति सबबि हेस्को रीजन जा केतिरा ई फीडर ट्रिप थी विया। बरसाती पाणी खे नेकाल कंदड़ पंपिंग स्टेशन बिजली जी अकबूट सबबि बंदि थी विया। वक़्फ़े सां हलंदड़ बरसाति 23 अगस्त ताईं जारी रहण जो इम्कान आहे। गड़ी हसन में शाख खे टेल वटां 30 फुटनि जो घारो पइजी वियो। घारे पवण सबबि 100 एकड़ तयार फसल पाणी हेठि अची वियो, जॾहिं त केतिरा ई घर ॿुधण जो ख़दशो वधी वियो आहे। आपाशी अमलदारनि खे इतला ॾियण बावजूदि अमलो घारे वारे हंधि न पहुतो। मुतासिर आबादगारनि मूजिबि आपाशी अमलदारनि जी गफ़लत सबबि ॿियो भेरो गड़ी हसन शाख खे घारो पियो आहे। हुननि इंतिज़ामिया खां मुतालबो कयो त घारो बंदि करे वधीक नुक़सान खां बचायो वञे। टंडो आदमलग मिठो खोसो गर्ल्स हाई स्कूल बिल्डिंग जो कमु मुबैना करप्शन जे वर चढ़ी वियो। ठेकेदार पारां बिल्डिंग जी तामीरात जा पैसा वठी फरार थियण जो इंकशाफ थियो आहे। स्कूल में इनरोल 300 खां वधीक शागिर्दियाणियूं ज़बून हाल स्कूल में तालीम पिराइण सां गॾु बुनियादी सहूलियतुनि जी खोट खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। उन मौक़े ते ॻोठाणे एडवोकेट शाहजहान खोसो चयो त तालके टंडो आदम जो वाहिद ॻोठु आहे जंहिं में 300 खां वधीक शागिर्दियाणियूं तालीम पिराइनि थियूं। बुनियादी सहूलियतुनि जी खोट सबबि शागिर्दियाणियुनि जो अंग घटिजण जो ख़दशो आहे। हुन इख़्तियारनि खां मुतालबो कयो त ठेकेदार ख़िलाफ़ नोटिस वठी ज़बून हाल स्कूल खे तामीर करायो वञे। मोरोसानीअ में शहीद थियल ज़ाहिद लगारी जे भाउ मंज़ूर लगारी तरफ़ां दाख़िल करायल 22 जी दरख़्वास्त ते एडिशनल सेशन जज मोरो जी अदालत में ॿुधणी थी। एडिशनल सेशन जज मोरो फाइक अली पठाण 22 जी दरख़्वास्त ते ॿुधणी कंदे सुनवाई 2 सितंबर ताईं मुलतवी करे छॾी। दाख़िल करायल दरख़्वास्त में अहम शख़्सियत, पुलिस ऑफिसर, एहलकार ऐं प्राइवेट माण्हुनि समेत 18 ॼणा शामिल थिया। ॿुधणी दौरान कोर्ट ॿाहिरां सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम कया विया।